अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रियासत शाहनवाज़ पूरी कोशिशि कंदो मुराद ऐं रियाज़त वारनि खे झड़ो कराइण जी, यानी उन्हनि जे पाण में दुश्मनी कराइण जी। हाणे तव्हां ॾिसंदो जल्द खां जल्द हाणे इन ॿिन्हिनि जे विच में बाहि ॿारे छॾींदो ऐं इन बाहि खे रस मंसूर विसाइण जी कंदो। बहरहाल इहा बाहि हाणे कॾहिं बि न विसरंदी। मंसूर कोशिशि कंदो त मां हर हाल में इन बाहि खे विसारे छॾियां। बहरहाल रियाज़त वारा इन बाहि खे विसाइण जी कॾहिं बि कोशिशि न कंदा ऐं ॿिए पासे रियासत शाहनवाज़ इहा कोशिशि कंदो त हर हाल में इन मुराद खे मारणु खपे, जो हू पंहिंजी बेइज़ती जो प्लान वठणु पियो चाहे मुराद वारनि खां। इन करे हो मुराद सां हर चाल कंदड़ जी कोशिशि कंदो। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल ऐं रियाज़त ऐं ककर वारा पाण में ठही वेंदा ॻाल्हियुनि में ऐं पोइ सोडल खे आज़ादु करे घर मोकिलींदा। सोडल खे चवंदा त हिकु ॿ ॾींहंनि में तूं असांखे वर्दी ज़रूरु ॾिजां ऐं तूं पंहिंजे सौट मुराद खां पुछा कजां त इहो ॻाल्हियुनि में अचे थो या न। ऐं ॿिए पासे मुराद ऐं अली खान रस मंसूर जे मथां ज़ोर रखंदा, उन खे चवंदा त तूं हाणे जल्द खां जल्द असांजो फ़ैसिलो करा, छोजो रियाज़त वारनि जा ॾींहों ॾींहुं मसला वधंदा पिया वञनि। उन करे तूं असांजो मसलो खे तोड़ ऐं असांजा मसला हल कर, यानी उन्हनि मां जान छुटी पवे। रस मंसूर चवंदो त मां उन्हनि जे मथां ज़ोर ज़रूरु रखंदुसि, अलाह कंदो त हू ॻाल्हियुनि में अची वेंदा। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस मंसूर ॿिन्हिनि ॻाल्हियुनि जे विच में कराइण में कामयाबु थी वेंदो ऐं इन्हनि ॿिन्हिनि जे विच में ॻाल्हियूं कराईंदो रस मंसूर। रस मंसूर हक़ ऐं सच जो फ़ैसिलो कंदो। इहो हाणे तमामु जल्द तव्हांखे ॾिसण वटो मिलंदो। इहे सीन तव्हांखे जल्द खां जल्द ॾिसण वटां मिलंदा। ऐं ॿिए पासे हाणे मुराद खे जल्द खां जल्द ख़बर पइजी वेंदी त कूंज छोकिरी सोडल वटि आहे ऐं पोइ इहा मुराद ॻाल्हि वञी रस मंसूर सां कंदो। रस मंसूर खे चवंदो त ककर वारनि जी भेण सोडल वटि आहे। रस मंसूर चवंदो सोडल इन ॻाल्हि ते भलो कयो, अगरि सोडल ईअं न करे हा त हू ज़ालिम कूंज खे अॼु ताईं मारे छॾनि हा ऐं उन खे ज़िंदा कॾहिं बि न छॾनि हा। सोडल इहो कमु भलो कयो, उन खे पाण वटि पनाह ॾिनई। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त पुलिस यानी सूबेदार उहो हाणे हिकु न हिकु रस मंसूर जो माण्हू खे ज़रूरु गिरफ़्तार कंदो, जो हू रस मंसूर जा होश टोड़णु पियो चाहे, यानी उन में गैरत आणणु पियो चाहे। हू हाणे दुश्मननि खे टांडा ॾियणु पियो चाहे। ऐं हाणे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रस मंसूर हथ में हथियार ज़रूरु खणंदो ऐं इन दुश्मननि खे टांडा ज़रूरु ॾींदो। ऐं रस मंसूर हैदर खे चवंदो त मां इन पुलिस खे हाणे कॾहिं बि माफ़ न कंदसि, छोजो उन मूंखे बाहि ॿारे ॾिनी आहे, जो हू हिकु न हिकु मसइलो ज़रूरु करे वेठो आहे। कॾहिं उन खे गिरफ़्तार करे वेठो आहे त कॾहिं उन खे। हाणे मां इन जी पाड़ ज़रूरु पटराईंदसि, इन खे ख़तमु ज़रूरु कराईंदसि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रियासत शाहनवाज़ रियाज़त मथां ज़ोर रखंदो। उन खे चवंदो त तूं हाणे जल्द खां जल्द मूंखे मुराद मारे ॾे, जो हाणे मां नथो चाहियां त मुराद हेसी ताईं ज़िंदा हुजे। ककर चवंदो त मुंहिंजे माण्हू उन्हनि जे पोयां आहिनि, उन खे ज़रूरु मारींदा। ऐं रियाज़त चवंदा त मां तोखे मुराद खे हर हाल में मारे ॾेखारींदसि, ही मुराद हाणे कॾहिं बि ज़िंदा न बचंदो। ऐं ॿिए पासे गुलपरी सोडल खे चवंदो त अगरि तूं मूंखे उन घर में छॾे ईंदे त पोइ मुंहिंजा भर मूंखे कॾहिं बि माफ़ न कंदा ऐं उन घर में मुंहिंजी ॾुखी ज़िंदगी गुज़रंदी। सोडल चवंदो त मां उन्हनि सां ज़िम्मो ज़रूरु खणंदुसि, तूं रुॻो उन घर में हली रह, जो ही घर हाणे तुंहिंजो न आहे, तुंहिंजो घर हू आहे, हाणे तोखे इन घर में रहणो पवंदो। गुलपरी चवंदो त अदा मुराद हाणे मूंखे उन घर में कॾहिं बि न छॾींदो, जो हू मूंखे ज़बरदस्ती सां हिते वठी आयो आहे, जो हाणे मां उन घर में वियुसि त हू मुंहिंजे मथां ॾाढा ज़ुल्म कंदा। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल हर हाल में गुलपरी खे उते छॾे ईंदो, यानी ककर वारनि जे घर में। ऐं ॿिए पासे ककर रियाज़त खे चवंदो त मां इन हर हाल में सोडल खे मारे ऐं पंहिंजी भेण खे ज़रूरु हुतां वठी ईंदसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।